अव्हां जी ज़हानत क़ाबिलियत इम्तिहाननि में वॾा ग्रेड हासिल करणु न पर अव्हां जे मसइलनि खे हल करणु ऐं नयूं शयूं सिखण वारी सलाहियत ते हूंदी आहे। इन लाइ माहिरनि तरफ़ां कुझु अहिड़ा राया ॾिना विया आहिनि जिन ते शागिर्दनि खे गौर करणु घुर्जे। जेकॾहिं अव्हां किथे मुंझो था त सवाल करण खां कॾहिं न लवायो। अव्हां खे उन ई सब्जेक्ट ते महिनत करणु घुर्जे जंहिं में अव्हां जी सभ खां वधीक दिलचस्पी आहे। शागिर्दनि खे इन ॻाल्हि जी कॾहिं परवाह न करणु घुर्जे त ॿिया माण्हू हुननि बाबति छा सोचे रहिया आहिनि। खेनि पंहिंजे हवाले सां सोचणु घुर्जे त हुननि खे छा करिणो आहे। इन ॻाल्हि जो हमेशह ख़्यालु रहे अव्हां जे ग्रेडनि ऐं डिग्रियुनि खां वधीक अहम अव्हां जी महारत हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां खे तरक़ी करणी आहे त इहो चवण खां कॾहिं न कीॿायो त मूंखे फलाणी शइ जी ख़बर न आहे ऐं मूंखे अव्हां जी मदद घुर्जे। जिन शयुनि जी अव्हां खे ख़बर न आहे उन्हनि खे क़बूल करियो ऐं ॿियनि खां मदद तलब करे इन्हनि बाबति ॼाण हासिल करियो ऐं मसइलनि खे हल करियो। कंहिं बि शइ खे यादि करण लाइ इन खे रुॻो वरी वरी भेरा ॾेई यादि करणु सही तरीक़ो न आहे। अव्हां खे कंहिं बि शइ खे यादि करण लाइ उन खे सम्झणु घुर्जे, छो त जेका शइ अव्हां नथा करे सघो यकीनन अव्हां उन शइ खे सम्झी न सघिया आहियो। इन लाइ पहिरियां शयुनि खे सम्झणु ज़रूरी आहे। मसइलनि खे हल करण लाइ अव्हां खे इहो ॼाणणो पवंदो त पहिरियां जेके मसइला हल कया विया आहिनि उन्हनि खे कीअं हल कयो वियो हो। जेकॾहिं ॾिसिजे त हर माण्हू वटि ज़िंदगीअ जी मुख़्तलिफ़ वज़ाहत हूंदी आहे। इन लाइ अव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जी जाखोड़ करियो। स्कूल में या कंहिं बि हंधि तालीम हासिल करणु अव्हां लाइ नई सिख्या जो हिकु मौक़ो हूंदो आहे। अव्हां खे कंहिं ॻाल्हि जो वहम हुजे या शक हुजे त का बि ॻाल्हि न आहे। इहे वहम ऐं शक ई नयुनि दरियाफ़्तुनि जो सबबु बणिजंदा आहिनि। हमेशह यादि रखो त अव्हां कहिड़ी शइ बहितरीन नमूने करे सघो था ऐं पोइ उन ते ई महिनत करियो।